अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इन्नका तअलमु मा नुख्फी वमा नुअलिन वमा यख्फा अलल्लाहि मिन शैइन फिल अर्दि वला फिस समा। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबरि इस्माईल व इसहाक़ इन्न रब्बी लसमीउद दुआ। रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना وتقبل دعائي ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. صدق الله العظيم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं उन पालणहार लाइ आहिनि, तमामु तर जेके बि तारीफ़ूं आहिनि उन्हनि पालणहार लाइ आहिनि जेको असांजो मालिक ऐं ख़ालिक आहे ऐं ॿिन्ही जहाननि जो पालणहार आहे। रमज़ान जो महीनो उहो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो जेको माण्हुनि लाइ सरापा हिदायत आहे ऐं अहिड़ियुनि शयुनि जो हामिल आहे जेके सही रस्तो ॾेखारीनि थियूं, हक़ो बातिल जे विच में सिधी राह ॾेखारीनि थियूं। तंहिं करे तव्हां मां जेको बि शख़्स रमज़ान जे महीने जी सादत हासिल करे थो उन ते इहो ज़रूरु लाज़िम आहे त उहे रोज़ा रखनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अव्हां जी मेज़बान परहज़ सैयद। अव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं सलाम रमज़ान में भलीकार चवां थी। उम्मीद आहे त अव्हां सभु ठीकु हूंदा ऐं अव्हांजो रोज़ो सुहिणे तरीक़े सां गुज़री रहियो हूंदो ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि। आऊं तव्हां चुकनि मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। चोथों रोज़ो
ख़ैरनि सां सभिनी रखियो हूंदो जीअं पिरह ॻाल्हि कई पर पिरह अॼु आउं सोचे रहियो हुउसि जी, जी। ऐं इहा ॻाल्हि सोचे रहियो हुउसि त असीं जेकॾहिं एबदार थी वञूं था असीं जेकॾहिं गुनहगार थी वञूं था असीं जेकॾहिं चंडरा थी वञूं था असीं जेकॾहिं निभागा थी वञूं था पंहिंजी राह असां तां हटी वञूं जेकॾहिं था, पंहिंजी राह बिल्कुलु। तां हटी वञूं था त पोइ असांजा मिट माइट असांजा अज़ीज़ बि असांखे पंहिंजो न कंदा आहिनि उहे बि असांखे पंहिंजे लॾे मां पंहिंजी बिरादरी मां पंहिंजे क़ौमियत मां कढी छॾींदा आहिनि या असां सां वास्तो न रखंदा आहिनि असांजे लाइ चवंदा आहिनि त इहो असांजे क़ौम जो असांजे ज़ात जो असांजो मिट माइट ई न आहे माना असांजे रत ई भत में असांजे रत ई भत में न आहे हा सो असांखे कढी छॾींदा आहिनि पर अल्लाह पाक जी करम नवाज़ी त ॾिसो असीं एबदार हूंदे गुनहगार हूंदे केतिरा न नाशुक्र आहियूं पर पोइ बि अल्लाह पाक असांखे पंहिंजो थो करे अल्लाह पाक असांखे ॾिए थो अल्लाह पाक असांखे ॾिए थो त वरी पचारे बि नथो पाण अक्सर जेकॾहिं कंहिंखां 5 रुपया बि वठंदासीं न त पोइ 2-4 ॾींहंनि खां पोइ चवंदो भाऊ 5 रुपया मूंखां वरिता यादि अथई या न अथई अल्लाह ॾींदो थो रहे एतिरो नवाज़ींदो थो रहे कॾहिं कॾहिं आउं अस्पताल वेंदो आहियां पोइ ॾिसंदो आहियां त वेंटिलेटर ते जेकी माण्हू हूंदा आहिनि सो उन्हनि जो जेको किरायो हूंदो आहे वेंटिलेटर जो या जेको रूम जो किरायो हूंदो आहे जेको बेड जो किरायो हूंदो आहे उहो लखे रुपयनि जो हूंदो आहे आउं सोचे रहियो हूंदो आहियां त हीअ जेका असांजी ज़िंदगी गुज़रे थी हेॾा वरह गुज़री विया हेॾियूं बहारूं असां माणियूं आहिनि त अल्लाह पाक जी जेका मिलियल ऑक्सीजन आहे जेका फ्री में असांखे मुयसरु आहे न उनजो को किरायो आहे न उनजो को बिल अचे थो हल पोइ बि असांजी नाशुक्री आहे पोइ बि असीं पंहिंजे रब करीम सां रुजू नथा कयूं उनजे वेझो नथा वञूं उन सां मखामिल नथा थियूं उन जूं मोहबतूं नथा माणियूं उनजे आॾो आज़ी नथा कयूं उनजे आॾो रोऊं नथा पंहिंजा गुनाह बख़्शायूं नथा हीउ महीनो रहमतुनि जो आहे मग़फ़िरतुनि जो आहे दोज़ खां बाहि जे निजात जो आहे त पोइ हीउ जेको अशरो हले थो रहमतुनि जो झोल अचो त रहमतुनि जा भरियूं अचो त पंहिंजे रब करीम खे परचाए वठूं रिझाए वठूं थी सघे थो का घड़ी असांजी अहिड़ी बि अची वञे जंहिंमें रब करीम राज़ी थी पवे पंहिंजा पऊं ॿारहं थी पवनि पंहिंजा वारा न्यारा थी पवनि सो ख़ैर खोड़ सारी कचहरी कंदासीं पर अॼु ऐं इन सां गॾोगॾु कचहरीअ खे ख़ूबसूरत बणाइण में जिन जो असां सां सहकार हूंदो आहे स्पॉन्सरशिप जिन जी हूंदी आहे उन्हनि जो नाम उन्हनि जो ज़िक्र ऐं उन्हनि जी ॻाल्हि करणु असीं सम्झंदा आहियूं त असांजो फ़र्ज़ु आहे सो हिन वक़्तु असीं सभ खां पहिरियां ज़िक्र कंदासीं करशी जामेश्री जो 100% जंहिं ते यकीन आहे असांखे करशी जामेश्री जेको तव्हांजे असांजे घर में वॾे शौक़ु चाह सां पीतो वेंदो आहे उहो 265 क्वालिटी टेस्टुनि जे मरहले मां गुज़री तव्हां ताईं पहुचे थो ऐं शुगर फ्री जेको करशी जामेश्री जी जेका बॉटल आहे 276 टेस्ट जे मरहलनि मां गुज़री करे पोइ असां ताईं पहुचनि था इहो ई सबबु आहे त कई इंटरनेशनली ऐं नेशनली एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट करशी जामेश्री माणे चुको आहे करशी जामेश्री जंहिं ते पूरी क़ौम खे भरवसो आहे करशी जामेश्री असांजो पसंदीदा आहे तव्हांजो पसंदीदा आहे करशी जामेश्री ते असांखे सभिनी भरवसो आहे जी ऐं उहो बिल्कुलु प्योर आहे उनमें पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि न आहे पयल हूंदो मिलावट खां बिल्कुलु बचियल आहे ऐं उनखां अलावा मां सभिनी खे इहो बि ॿुधाईंदी हलां त करशी जामेश्री जा फ्लेवर्स बि अची विया आहिनि ऐं इलायची फ्लेवर आहे जंहिंखे असां सिंधी में फोटो बि चवंदा आहियूं ऐं फोटो स्पेशली असां ख़ुशबू लाइ यूज़ कंदा आहियूं मिठे में या कंहिं बि असां सब्ज़ी में या कंहिं बि शइ में विझंदा आहियूं त उनखे असां ख़ुशबू लाइ यूज़ कंदा आहियूं ऐं जामेश्री जी तव्हांखे हिकिड़ी ॿी ख़ासियत बि ॿुधाईंदी हलां त उनमें 4 क्वालिटीज़ उहे आहिनि जंहिंमें संदल आहे गुलाब आहे ऐं उशना आहे खसखस मौजूदु आहे ऐं इहे 2 जेके हर्ब्स आहिनि उहे कूलिंग क्वालिटीज़ रखनि था स्पेशली रमज़ान जेको गर्मियुनि में अचे थो ऐं जीअं हींअर असां गर्मियुनि में आहियूं ऐं रमज़ान असां रोज़ा गर्मियुनि में रखी रहिया आहियूं त उनमें असां सहरी हुजे या इफ़्तारी हुजे जेकॾहिं असां करशी जामेश्री जो हिकु गिलास इस्तेमालु करियूं था त ॾींहुं ठही वञे थो ॾींहुं ठही वञे थो पर असांजो मन बि ठरी वञे थो करशी जामेश्री सभु पीते आहिनि चवणु आहे इन खां सवाइ सभु रोज़ो जो ताउन आहे त चिकन स्पेशलिस्ट ऐं तलो जो ताउन असां सां अॼु आहे त अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ ऐं रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक उन्हनि जो स्लोगन आहे इन खां सवाइ नेस्ले एवरीडे तुम में है कुझु ख़ासि ऐं पाकुला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी ऐं सूफ़ी दस्तरख़्वान सूफ़ी एतमाद के लिए जो चवणु आहे ऐं नेस्ले मिल्क पेक क्रीम हर दिन ख़ुशी से ऐं क्विज़ सिर्फ़ क्विज़ ही पिलाया करो ऐं वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो इन जो स्लोगन आहे अञा बि काफ़ी कुझु आहे ब्रिज पावर बैटरीज उनखां पोइ लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला इनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दें GFC बिल्डर्स डेवलपर्स फॉर मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे अल खिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स 7 हर्बल नेचुरल स्किन केयर हर्बियन समर रस 1 बोतल बनाए
35 ग्लासेस माना हिकिड़ी बॉटल मां तव्हां 50 ग्लासेस शरबत जा ठाहे सघो था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म ऐं जी जेका क्वालिटी आहे उहा नंबर 1 फॉर्म क्वालिटी आहे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ FF ज़मीन की जान, फसल की जान। इन सभिनी जी वॾी महिरबानी आहे जिन असां सां ताउन फरमायो आहे ऐं ख़ासि महिरबानी जेका आहे उहा वरी तव्हांजी आहे। तव्हां असां ताउन कंदा आहियो, ॾिसंदा आहियो प्रोग्राम, तव्हांजा लख थोरा फीडबैक बि तव्हांजो ईंदो आहे, फेसबुक ते ईंदो आहे, यूट्यूब ते ईंदो आहे। तव्हां वॾे शौक़ चाह सां प्रोग्राम ॾिसो था, तव्हांजी हिकु भेरो वरी महिरबानी। हिन लम्हे असीं सभ खां पहिरियां निगाह विझूं था किचन जी तरफ़। सलाम रमज़ान जो किचन आहे। शेफ फैसल असां सां गॾु हूंदो आहे, असांजो साथी, उनखे भलीकार चऊं था। कीअं आहियो फैसल साहिब? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे, मज़े में। अॼु छा ठाहे रहिया आहियो असां लाइ? अॼु असां बनाना चाट ठाहियूं पिया, लेकिन हुन में मां टैंग यूज़ कयां पियो मैंगो फ्लेवर में, त टैंग बनाना चाट ठाहियूं पिया। अच्छा, उन बनाना चाट में सिर्फ़ बनाना हूंदो? न, जस्ट बनाना आहिनि 6 अदद। ओके। ऐं हिन में थोड़ा मिंट लीव यानी पुदीने जा पत्ता 4-5 वॉश करे विझंदासीं ताकि हुनमें अरोमा बि अचे, ताज़गी बि अचे। 1 खंड जो चमचो फ्रेश क्रीम, 4 खंड जा चमचा, थोड़ो चाट मसालो ऐं 1 टेबल स्पून टैंग जो मैंगो फ्लेवर। वाह, आउं अॼु घर वञी इहो ट्राई कंदसि। ज़रूरु सही टैंग सां गॾु जेकॾहिं पाण ख़ुशियूं सेलिब्रेट कयूं त अञा भलो थींदो। ऐं हिन महीने में हूअं पंहिंजनि जो ख़्यालु रखंदा आहियूं ऐं पंहिंजनि पाड़ेसरनि जो ख़्यालु कंदा आहियूं, त अहिड़े तरीक़े सां ई ख़ुशियुनि जो हिकिड़ो अहसासु ॾियारे टैंग सां गॾु जेके हिन महीने गुज़ारियूं त अञा भलो थींदो। ऐं इरशाद, तव्हांखे ख़बर आहे टैंग में जेको आहे न विटामिन C पयल हूंदो आहे, जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे। स्पेशली रोज़नि में, रमज़ान में जेकॾहिं ॻाल्हि कयां त असां हिकिड़ो थकावट महसूसु थींदी आहे, थकिजी पवंदा आहियूं, त उनमें जॾहिं असांजो इम्यून सिस्टम बूस्टअप हूंदो आहे त असां सही कमु करे सघंदा आहियूं, जेको बि कमु कंदा आहियूं त सही तरीक़े सां करे इन जे करे त चवनि था न, बनाए मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो फैसल खे, ॾिसी रहिया आहियो केॾा चुस्त लॻा पिया आहिनि, मतिलबु इन जो राज़ टैंग त न आहे किथे? सही ऐं टैंग जा जेके फ्लेवर आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि। ऑरेंज वारो, मैंगो वारो, पाइनएप्पल, लेमन वारो ऐं गॾो ॿिया बि खोड़ सारा फ्लेवर। मैंगो जो ॾाढो ज़बरदस्त फ्लेवर आहे, जेको पाण गर्मी जी मुंद में जेकॾहिं अंब जो ज़ाइक़ो ऐं मज़ो माणिजे, उहो ईअं थी सघे थो त टैंग पाण ठाहियूं, न त अंबनि जी सीज़न न आई आहे। हूअं कॾहिं रमज़ान में अंब गॾिजी पवंदा आहिनि, अची वेंदा आहिनि, पर हिन भेरे अञा न पहुची चुका आहिनि, त पोइ इन सूरत में पाण टैंग मां अंबनि जो ज़ाइक़ो वठी सघूं था, उहो वास, उहो मज़ो वठी सघूं था। सो बहरहाल टैंग वारनि जी वॾी महिरबानी। किचन में शेफ फैसल टैंग मां का न का शइ असांखे ठाहे ॾेखारींदो, बल्कि इफ़्तार महिल वरी असां उहो खाई बि वठंदासीं, वरी पोइ त असां फैसल खे वरी दाद बि ॾींदासीं त कीअं तव्हां ठाहियो आहे, ईअं न। सो ॿियनि महिमाननि तरफ़ वधूं भला। सो ॿिया महिमान बि खोड़ सारा आहिनि, पर इन खां पहिरीं हिकिड़ी साई जो वक़्तु थी मुंहिंजे चुको दिलि जी ॻाल्हि, माना मां जीअं ईअं चयो न पर सम्झी वई त पर जो मतिलबु छा आहे, तव्हां पाण खे पर लॻी आहे, पाण ब्रेक ते वेंदासीं। सो केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था सलाम रमज़ान में। ऐं असांजो फैसल किचन में रेडी आहिनि, असांजा महिमान बि अची चुका आहिनि। फैसल लाइ ज़रूरु हलंदासीं किचन जी तरफ़, ऐं पहिरीं महिमाननि जो इंट्रोडक्शन कराए वठूं। बिल्कुलु कुझु ॼाण हासिलु करण जे लाइ मुअज़्ज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि, असीं उन्हनि खे भलीकार चवंदा आहियूं। हिन वक़्तु मज़हबी स्कॉलर आहे मुफ़्ती सैयद कमर ज़मां शाह काज़मी साहिब, उनखे असीं भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? लख थोरा वॾा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम में तव्हां पासे मुंहिंजे पासे जेके नात ख़्वां वेठी आहिनि उन्हनि जो बि तव्हांखे इंट्रोडक्शन कराईंदी हलां। शाहिदा परवीन तव्हांखे आउं भलीकार चवां थी। ऐं तव्हांखे शाहिदा परवीन जी आउं हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां त उहे 2-3 ॿोलियुनि ते महारत रखे थी, जर्मन, चाइनीज़, सिंधी, इंग्लिश, उर्दू, माशाल्लाह। ऐं इन खां अलावा मुंहिंजे पासे में वेठल आहिनि सैयदा फातिमा शाह, तव्हांखे आउं भलीकार चवां थी। खुशामदीद। ऐं निमरा शफ़ीक, तव्हांखे बि आउं भलीकार चवां थी। वाह वाह, वॾी महिरबानी सभिनी जी जेकी असांजे प्रोग्राम में आहे। सो शेफ फैसल निगाह विझूं, ओॾे ॾिसूं। बिल्कुलु ओॾे ई आहे असांखे। छा ठही वियो आहे इहो ॿुधायो असांखे। चाट ठही वई आहे, चाट विद टैंग, मैंगो टैंग सां गॾु ठाहियो ताकि हिन में मैंगो जो बि फ्लेवर, अंब जो बि फ्लेवर अची वञे, ऐं हिन में क्रीम बि विधल आहे, क्रीमी चाट ठही वई आहे। ऐं हाणे असां ठाहियूं था इलायची फ्लेवर में जेका ड्रिंक आहे करशी जामे शीरी जी। अॼु इलायची में ठाहियो पिया? अॼु इलायची में ठाहियूं था। हिनखे तव्हां ॾही में बि ठाही सघो था, विझी खाई सघो था, तासीर अञा थींदी, ऐं तव्हांखे जीअं सॼे ॾींहं में तास थींदी आहे उहा कोन थींदी। उनजे अलावा कहवा ठाही सघो था, 1 कप में 2 खाइण जा चमचा तव्हां इहो विझी करशी जामे शीरी जेको इलायची फ्लेवर आहे
इन जो कहवा ठाही सघो था बॉयल करे इनखे पचाए ज़बरदस्त। उहो बि तव्हांखे सॼो ॾींहुं तास कोन थींदी ऐं हिन जे अलावा इनखे तव्हां खीर में बि विझी सघो था ऐं हिते पाणी में थधे पाणी में 4 खाइण जा चमचा तव्हां इनखे विझी डिज़ोल्व कंदो या थधे खीर में पोइ हे तव्हांजे अफ़तारी लाइ तमामु बेस्ट ड्रिंक आहे वाह वाह तमामु बहितरीनु एतिरा फ़ाइदा हिकिड़ी शरबत मां हिकिड़ी ज़बरदस्त शरबत ऐं कोई बि मिठो आहे उनजे मथां तव्हां टॉपिंग बि करे सघो था हिन जो फ़ाइदा छो न हूंदा छो त करशी जामे श्री आहे करशी बिल्कुलु जामे करशी वाह, जामे वाह। हे हिते असांजी असांखे drink 100% यकीन आहे जल्दी तयारु थियण वारी शइ आहे बिल्कुलु सो फौरन ॿई शयूं तयारु थी थी वयूं वाह 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 इहो अथव शेफ फैसल जेको मिंट में हर शइ तयारु करे माशाल्लाह सो बहरहाल शेफ साईं तव्हांजी वॾी महिरबानी Thank लख you. थोरा करशी जामे श्री ऐं टेंग जा तव्हां अॼु फ़ाइदा ॿुधाया ऐं उन्हनि शयूं खाए बि ॾेखारियूं था लख थोरा ज़बरदस्त तव्हांजा ज़बरदस्त सो मुफ्ती सैयद कमर ज़मा शाह काज़मी साहिब सां गॾु आहे साईं रोज़ा सभु रखूं था माशाल्लाह सभई मुस्लमान मोमिन रखनि था पिया पर रोज़े जो जेको असुलु मक़सदु आहे उन खां पाण थोरा अणवाक़ुफ़ आहियूं थोरो इन ते रोशनी विझूं त ख़बर पए त रोज़े जो मक़सदु छा आहे असां छो रखियो आहे रोज़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अल्लाह तबारक व तआला जी तौफ़ीक़ सां ऐं नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र इनायत सां अॼु असां सभी सलाम रमज़ान प्रोग्राम में मौजूदु आहियूं रोज़े जो हक़ीक़त में जेको बुनियादी मक़सदु आहे उहो अल्लाह तबारक व तआला जो क़ुर्ब हासिल करणु आहे अच्छा वाह वाह जीअं त जॾहिं इंसानु रोज़ो रखे थो ऐं उन सां गॾु उन जा कई फ़ाइदा आहिनि पर हिकु फ़ाइदो इंसान खे इहो मुयसरु थिए थो हासिलु थिए थो मिले थो त हुन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी मोहबत बि उजागर थिए थी ऐं वरी उन सां गॾु गॾु अल्लाह तबारक व तआला जी जेका मख़लूक आहे इंसान आहिनि बिलख़ुसूस उहे अहबाब जेके ग़रीब मिसकीन आहिनि सही, सही। ऐं उन्हनि जे लाइ बि अहसासु पैदा थिए वाह, थो वाह, वाह। जीअं त मदीने वारे साईं जी हदीस आहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अल्लाह तबारक व तआला फरमायो अस्सौमु ली व अना अजज़ी बिही यानी असां तमामु जेके अमाल करियूं था जीअं नमाज़ आहे रोज़ो हज ज़कात वग़ैरह त उन्हनि जो असांखे अजर मिले थो सिलो मिले थो सही, नेकियूं सही, मिलनि थियूं सही। पर रोज़ो हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजे करण सां अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन जो ॿियो को अजर न आहे बल्कि इन जो सिलो ऐं अजर ऐं रब पाण आहे वाह वाह वो अन अजज़ी बि यानी उन जो अजर अल्लाह वटि आहे त एतिरे क़दुरु रोज़े जी फज़ीलत आहे सही सही माना डायरेक्ट राब्तो अल्लाह अल्लाह तबारक व तआला ऐं जेकॾहिं असां रमज़ान ते अचूं त रमज़ान जी लुग़वी माना छा आहे रमज़ान जूं तमामु ज़्यादा फज़ीलतूं आहिनि ऐं उन्हनि मज़ा हिकिड़ी जेका लुग़वी फज़ीलत आहे उहा इहा आहे त रमज़ान जी लुग़वी माना आहे त रमज़ा यानी साड़ण वारी बाहि अच्छा इन जी जेका लुग़वी माना आहे त साड़ण वारी बाहि त इन जो इहो नालो अवल छो रखियो वियो आहे इहा बुनियादी ॻाल्हि आहे त अरब जे अंदरि जंहिं मौसम में जहिड़ा महीना ईंदा हुआ सही। उहे उन महीने जी निस्बत मौसम जी निस्बत सां महीननि जो नालो रखंदा हुआ अच्छा, अच्छा। त माए रमज़ान मुबारक जो जेको उन्हनि नालो रखियो उहो बि गर्मीअ जे मौसम जी वजह सां सही। त उलमा फरमाइनि था त इन जी जेका लुग़वी माना आहे साड़ण वारी बाहि उहो छाजे लाइ आहे त उहा जेके गुनाहगार इंसान आहिनि उन्हनि जे गुनाहनि खे साड़े ख़तमु करे थी छॾे त एतिरे क़दुरु अल्हम्दुलिल्लाह माहे रमज़ान जे रोज़नि जे रखण सां ॾींहं जो इबादत राति जो क़याम वग़ैरह करण सां सही, सही। असांखे एतिरो फ़ाइदो थिए थो वाह अल्हम्दुलिल्लाह वाह वाह हीउ जेको इशू हले थो इहो रहमतुनि जो इशू आहे यकीनन पर जेकॾहिं को हिन अशरे मां फ़ाइदो नथो वठे त उनखे छा चऊं ऐं उन जे लाइ छा हिदायतूं आहिनि हदीस पाक में आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ जेको माहे मुबारक आहे इहो सरापा रहमत आहे सुभान अल्लाह आम ॾींहंनि में जेके रातियूं अचनि थियूं उन मंझि हिकिड़ी घड़ी हूंदी आहे ख़ासि सही जंहिंमें मक़बूलियत जी दुआ जो सबबु बणिजंदो आहे सही सही पर हीउ जेको माहे रमज़ान आहे इन में यकम रमज़ान खां वठी आख़िरी रमज़ान ताईं हा अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हिकु मुनादी निमाज़ मग़रिब खां पोइ सांझिन खां पोइ निदा ॾींदो आहे ऐं उहो ईअं चवंदो आहे त आहे को बख़्शिश घुरण वारो त अल्लाह तबारक व तआला उनखे बख़्शिश छॾे वाह, वाह। ऐं आहे को रिज़्क़ घुरण वारो अल्लाह ताला उनखे रिज़्क़ अता करे अल्लाह जो आवाज़ पाण थो अचे बिल्कुलु वाह, अल्लाह ताला सुभान जे अल्लाह। तरफ़ां ऐं वाह, वरी जीअं त कई इंसान बीमार ला इलाज अल्लाह ताला जे तरफ़ां अमर अचे थो त उहे बि अगरि मूंखां शिफ़ा घुरनि त आउं रब उन्हनि खे बि शिफ़ा अता फरमायां थो वाह, वाह। पर 4 इंसान हिन महीने में बि उहे जेके महरूम थी वञनि था बख़्शिश खां सही। उन्हनि में हिकिड़ो उहो शख़्स आहे जेको सुलह रहमी नथो करे अच्छा। यानी की कंहिंखे माना विड़ाइण वारो कमु जी ठाहिण हा, वारो कमु नथो करे ठाहिण ठाहिण वारो कमु थो नथो करे करे उन जे अंदरि रहम न आहे सुलह रहमी न अच्छा, आहे अच्छा। ऐं ॿियो उहो आहे जेको वरी काते रहम
अच्छा। यानी कि जीअं रिश्तेदारनि जे अंदरि फ़साद पैदा करे थो, सही, सही। अज़ीज़ अक़रबा दोस्तनि में फ़साद पैदा करे थो, उनखे जोड़ण जी कोशिशि नथो करे। सही, सही। ऐं टियों हुज़ूर फरमायो त जेको वालिदैन जो बेअदब आहे, अल्लाह, वालिदैन अल्लाह, हालांकि अल्लाह। वालिदैन अल्लाह जी तरफ़ां असांजे लाइ हिकिड़ो इनाम आहिनि, वॾो एहसान आहिनि। सुभान जीअं त वालिदा जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे, वालिद जन्नत जो दरवाज़ो आहे, ईअं ई। ऐं चौथों शख़्स उहो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको आदि गुनाहगार आहे, यानी हमेशह गुनाह कंदड़ आहे, आदि मुजरिम आदि मुजरिम चऊं, आदि गुनाहगार चऊं, त अहिड़ा शख़्स हिन महीने जी बरकतनि खां महरूम थी वञनि। सभु ॻाल्हियूं सोन जहिड़ियूं, पर ॻाल्हि इहा आहे त अमड़ या अबे जो जेको क़दुरु नथो करे, वालिदैन जी जेको इज़त नथो करे, उहो बि अलाह जे अॻियां को भलो माण्हू कोन्हे को। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त जिन जी अमड़ हयात आहे त पंहिंजे अमड़ जे पेरनि में वेही करे दुआऊं वठो, उन्हनि जे छपर छांव में हुजो, पुछा उन्हनि खां कयो जिन जी अमड़ नाहे। अमड़ या बाबा वालिदीन जेके आहिनि उहे न आहिनि, उन्हनि खां पुछा कयो। ऐं जेके शहर में रहो था, अमड़ ॻोठ में रहे थी त अमड़ जे चकर ज़रूरु लॻाईंदा कयो, उन सां मिलणु ज़रूरु ईंदा कयो। ईअं न थिए जो कंहिं ॾींहुं अमड़ सां मिलण जे लाइ तव्हांखे क़ब्रिस्तान वञिणो पवे ऐं अमड़ तव्हां सां ॻाल्हाए न सघे। सो महिरबानी करे अमड़ जो अबे जो ख़्यालु रखो, उन्हनि जी दुआउनि जो नतीजो आहे जो तव्हां हिन मंज़िल ते आहियो, जंहिं बि पोज़ीशन में आहियो। सची ॻाल्हि इहा आहे। सो कॾहिं वञो ॻोठ त उन्हनि लाइ सूखड़ी पाखड़ी वठी न कयो। सो सखावत बि मोकिलाए वई आहे, पर अॻे सूखड़ियूं पाखड़ियूं तोहफ़ा ॾींदा हुआसीं, हिक ॿिए सां मोहबतुनि जो तोहफ़ो ॾियण बि सुन्नत आहे साईं। छा चवंदा हक़ीक़त में हदीस पाक में आहे त सखी अल्लाह जो दोस्त आहे। ऐं सखावत जा कई फ़ाइदा आहिनि। सुभान अल्लाह। उन्हनि फ़ाइदनि मंझां हिकु फ़ाइदो इहो आहे जी त जॾहिं इंसान पंहिंजी का प्यारी शइ, दौलत माल मता वग़ैरह अल्लाह जे नाले ते क़ुर्बान करे थो, कंहिंखे तोहफ़ो ॾिए थो, त पोइ हदीस पाक में अचे थो त उहो जेको अमल आहे उहो अल्लाह जी बारगाह में ईअं मक़बूल ऐं महबूब आहे त अल्लाह तबारक व तआला उनजो बि सिलो उनखे ॾींदो, वरी मोटाई बि ॾींदो, ज़्यादा मोटाई ॾींदो। त हिन महीने जे अंदरि ख़ासि तौर ते असांखे घुरिजे त असां ज़्यादा सखा करियूं, छो त हिन में अजर ज़्यादा आहे। जीअं असां हिकु नफ़िल आम ॾींहंनि में पढ़ंदा आहियूं त उनजो हिकु दर्जो आहे, ऐं हिन महीने में पढ़ूं था त वरी 700 गुना ज़्यादा, अल्हम्दुलिल्लाह। त असांखे घुरिजे त हिन महीने में असां ख़ासि तौर ते जेके असांजा पड़ोसी आहिनि, अज़ीज़ अक़रबा आहिनि, रिश्तेदार दोस्त आहिनि, असां उन्हनि जे अंदरि ज़्यादा खां ज़्यादा सखा करियूं ऐं उन्हनि जी मुश्किलनि में कमु अचूं, परेशानियुनि में कमु अचूं। बल्कि जेको चङो चोखो चाढ़ियूं था पाड़ी वारनि खे मोकिलियूं, ॻोठनि में तजुर्बो आहे त मस्जिद जो हिसो अलॻि कढंदा आहिनि, मस्जिद जे अलॻि पिंडी वेंदी आहे। पाण वटि शहरनि में इहो रिवाज थोरो घटिजी वियो आहे। पर मुफ्ती साहब असां जेकॾहिं ॻाल्हि करियूं त सखी थियण में ऐं फज़ूल ख़र्ची में छा फ़र्क़ु आहे? बिल्कुलु सही। फज़ूल ख़र्च ऐं सखी में इहो फ़र्क़ु आहे त सखी जेका सखावत कंदो आहे उन में अल्लाह जी रज़ा खे शामिलु कंदो आहे, ऐं जेको फज़ूल ख़र्ची आहे उहो जीअं त ख़ाम खां इज़ाफ़ी शयूं वठण जी रज़ा में आहे, फ़ोश करण जी उनजी पंहिंजी रज़ा आहे, पाण करे थो पियो, हूअ अल्लाह जी रज़ा आहे। इन ॻाल्हि तां नाते रसूल जी तरफ़ हलूं त वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कंहिंखां ॿुधंदो? असां पहिरियां ई शाहिदा परवीन खां पुछंदासीं त अॼु कहिड़ी नात ॿुधाइण वारा आहियो असांखे? मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारो। हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इरशाद। मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो, मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो, मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। लॾे तोॾा लड़ी वियो आहे, सौदान में सड़ी वियो आहे, लॾे तोॾा लड़ी वियो आहे, सौदान में सड़ी वियो आहे, सवाबनि खे न मूं सारियो, सवाबनि खे न मूं सारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो, जिथे तुरंदो सजण तोरियो, गुनाहनि जो आहे पुरगोरो, जिथे तुरंदो सजण तोरियो, गुनाहनि जो आहे पुरगोरो,
शफ़ा जी नज़र मूंॾे निहारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो आया परदेस में साईं कयो नज़रे करम साईं आया परदेस में साईं कयो नज़रे करम साईं गरीबन जी वाग वारियो गरीबन जी वाग वारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो साईं मां तव्हांजी ग़ुलाम आहियां मनी खां मतयाम आहियां साईं मां तव्हांजी ग़ुलाम आहियां मनी खां मतयाम आहियां वॾाईअ खे मुआ मारियो वॾाईअ खे मारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो ॾोहन में मॾे सरहा मेरो मंदड़ो महे सरहा ख़ुदा जे दुश्मन मूंखे खारियो ख़ुदा जे दुश्मन मूंखे खारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो अल्लाह जो हाजी गुलाम नबी महसर जो लिखियल नातिया कलाम ॿुधणी साथ माणी सी अल्लाह साईं उनजा दर्जा बुलंद फरमाए आमीन सो हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक पर मोटी ईंदासीं त पोइ कंटिन्यू रखंदासीं सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे वरी कार चऊं था वॾी महिरबानी लख लाइक़ तव्हां सां गॾु आहियो असां चऊं अधियूं भेनरूं ख़ासि तौर ते हिन लम्हे रंधिणे में पंहिंजो कमकार बि कंदियूं हूंदियूं ऐं कनाए रहियूं हूंदियूं असांजे प्रोग्राम खे बि ॿुधी रहियूं हूंदियूं असांजूं ॻाल्हियूं बि कम जूं ॻाल्हियूं कराइतियूं ॻाल्हियूं इल्मी कचहरी कयूं पिया ख़ासि तौर ते इस्लाम जी ॼाण हासिलु कयूं पिया ऐं रोज़े जा जेकी फ़र्ज़ आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायूं पिया जेकी मसइला मसाइल आहिनि जेकी तव्हांजे ज़हन में सवाल ईंदा आहिनि उन्हनि ते बि पाण कचहरी कयूं पिया सो असां मुफ़्ती साहिब बि गॾु आहे नात ख़्वान बि गॾु आहिनि सो हाणे पहिरियां खां पुछा कंदुसि हाणे जीअं प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायो उनजी मर्ज़ी आहे जी जी असां मुफ़्ती साहिब ॾांहुं हलंदासीं मुफ़्ती साहिब असांखे इहो ॿुधाइजो त रमज़ान छा असांजे साबिक़ा गुनाहनि जो जेको अज़ालो चई सघूं था उहो आहे बिल्कुलु तव्हांजो सुवाल तमामु बहितरु आहे जी सर त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान ऐं रोज़ो इहे ॿई शयूं जॾहिं इंसानु रमज़ान अचे थो वरी उन में रोज़ो रखे थो त ॾींहं जो रोज़ो रखण सां राति जो क़ियाम करण सां अल्लाह तबारक व ताला इंसान जा साबिक़ा गुनाह माफ़ फरमाए छॾे थो अॻूणा गुनाह माफ़ फरमाए छॾे थो ऐं ॿी जाइ ते हदीस पाक में अचे थो त माह रमज़ान जी बरकतुनि मंझां हिकिड़ी बरकत इहा आहे जो इंसान ख़ा ॾींहं जो वक़्तु हुजे या राति जो वक़्तु हुजे जेॾीमहिल अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में पंहिंजा हथ खणे थो ऐं अर्ज़ु करे थो ऐं पंहिंजी गुनाहुनि जी माफ़ी घुरे थो त हदीस पाक में अचे थो त अल्लाह तबारक व ताला
फ़रिश्तनि खे हुकुम थो फ़रमाए त अवी गवाह रहिजो मूं पंहिंजे बाने खे बख़्शे छॾियो। अच्छा गवाह रहिजो त मूं पंहिंजे बाने खे बख़्शे छॾियो। त फ़रिश्ता अर्ज़ु कंदा मौला ये एतिरो वॾो गुनहगार आहे, हिन त सॼो साल या सॼी ज़िंदगी गुनाहुनि में बसर कई ऐं हिन माह मुबारक जी बरकत सां हिन हथ कया त उनखे बख़्शे छॾियो। त अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो त हीउ जेको महीनो आहे रमज़ान जो, इन खे मूं सरापा बख़्शिश मग़फ़िरत ऐं निजात जो महीनो बनायो आहे। ऐं इन महीने मंझि अगरि को शख़्स मुंहिंजी बारगाह में अची करे मूंखां माफ़ी घुरे ऐं रब माफ़ न करियां त मूंखे हयाती अचे। अल्लाह साईं खे माफ़ी घुरण जो कहिड़ो तरीक़ो सभिनी खां वधीक पसंदि अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में माफ़ीअ जे लाइ सभ खां बहितरीनु तरीक़ो इज्ज़ ऐं इंकिसारी आहे। ऐं उहा छा आहे त हदीस पाक में अचे थो त अल्लाह खे सभ खां वधीक जेको अमल पसंदि आहे उहो सजदो आहे। यानी कि जॾहिं इंसान सजदो रेज़ थी करे अल्लाह जी बारगाह में अल्लाह खां घुरे थो त अल्लाह तबारक व ताला ख़ुदि उन बानी जे मथां ख़ुशि थिए थो ऐं उन जे मथां पंहिंजो फज़ल थो फरमाए। ऐं इन जूं कई मिसालूं आहिनि, जीअं त हदीस पाक में अचे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जेको शख़्स बरकातूं निमाज़ सलात तौबा पढ़े थो, सलात तौबा बरकातूं निमाज़ पढ़े थो ऐं उन खां पोइ अल्लाह ताला जी बारगाह में दुआ करे थो त अल्लाह तबारक व ताला उन शख़्स खे बि मुआफ़ फरमाए छॾे थो। ऐं उन जूं कई ॿियूं बि मिसालूं आहिनि, यानी कंहिंजी मदद करण सां, कंहिंजी हेल्प करण सां, कंहिंखे ख़ैरात ॾियण सां, इहे तमामु तर जेके सूरतूं आहिनि इहे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जी सलात तौबा जी तव्हां ॻाल्हि कई त इंसान खे ख़बर कीअं पए त मुंहिंजी तौबा क़बूल थी वई आहे, का अहिड़ी का ख़ासि निशानी अचे थी, को अमर थिए थो अहिड़ो इल्म में अचे थी ॻाल्हि त मुंहिंजी तौबा क़बूल थी वई आहे? इन जूं मिसालूं तमामु ज़्यादा आहिनि, पर उन्हनि मिसालनि मंझां हिकु मिसाल इहा आहे त जॾहिं इंसान जो क़ल्ब यानी दिलि जेका आहे न उहा गुनाहुनि खां नादम थी वञे, यानी नफ़रत करणु लॻे, हर उहो बुरो कमु जंहिंखां उन जी दिलि नफ़रत करे ऐं सुठे जे कम जी तरफ़ उन जी तवजो वञे, ध्यानु वञे, त पोइ उहो सम्झी वञे त हाणे मुंहिंजी तौबा बि क़बूल थी वई आहे ऐं अल्लाह मूंसां राज़ी थी वियो आहे, दिलि सुकून में हुजे, दिलि सुकून में हुजे। जॾहिं त हुनजो जेको इरादो आहे उहो बि साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजे ऐं उन जी दिलि बि इत्मीनान में हुजे त यकीनन उहा उन जी दुआ जी मक़बूलियत जी अलामत आहे। नेकी तरफ़ गामज़न हुजे, नेकी तरफ़ रवां हुजे त सम्झो त कमु थी वियो आहे, अल्लाह जी बारगाह में क़बूलियत थी वई आहे। सही था चओ, क़बूलियत जूं के ख़ासि साअतूं के घड़ियूं बि थींदियूं आहिनि छा? बिल्कुलु कई क़बूलियत जूं साअतूं आहिनि, जीअं त जुमे जे हवाले सां अचे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जुमेरात ऐं जुमो इहे ॿई अज़ीम ॾींहं आहिनि ऐं इन्हनि मंझि ख़ासि घड़ियूं आहिनि जिन में अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि जी दुआ खे क़बूल फरमाए थो। पर हीउ जेको माह मुबारक आहे, माह रमज़ान, इन जो हर लम्हो, हर घड़ी, हर सेकंड, हर मिंट जेको आहे इहो मक़बूलियत जो आहे। छो त हदीस पाक में अचे थो त अल्लाह तबारक व ताला हिन महीने खे उम्मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, उम्मत मुहम्मदी जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़े जे तौर ते अता कयो आहे। त इन महीने में अल्लाह ताला जो दरियाए रहमत एतिरे क़दुरु जोश में आहे जो अगरि कंहिं इंसान जो विसाल बि थी वञे न, जेको साहिब ईमान हालत ईमान में वञे त हदीस पाक में अचे थो उहो सिधो जन्नत में वञे थो ऐं ॿी जाइ ते अचे थो हदीस पाक में त उन खां को हिसाब किताब नथो थिए। ऐं वरी टी जाइ ते हदीस पाक में अचे थो त अल्लाह तबारक व ताला यकम रमज़ान खां वठी आख़िरी रमज़ान ताईं जन्नत खे सिंगारण जो हुकुम ॾींदो आहे ऐं अल्लाह तबारक व ताला जन्नत जे दारोगनि खे हुकुम फरमाईंदो आहे त आख़िरी ॾींहं ताईं जन्नत जे अंदरि ख़ुशबू यानी हुला, ख़ुशबू जो अहतमाम कयो वञे, हुलनि जो अहतमाम कयो वञे ऐं होरू ऐं ग़िलमान खे हुकुम थींदो आहे त तव्हां माना ज़्यादा खां ज़्यादा जेके मुंहिंजा ॿार आहिनि उन्हनि जे मथां रश्क करियो, छो त हीउ उहो महीनो आहे जंहिंमें आउं पंहिंजे ॿारनि खे बख़्शिश जे लाइ ख़ुदि ऐलान फरमाईंदो आहियां त जेको बि अची वेंदो आहे उहो ख़ाली न आहे। हुकारल जन्नत, सिंगारल जन्नत कंहिंखे न खपे, हर को जन्नत जो ख़्वाहिशमंद आहे, हर को चवे थो जन्नत में वञा वञा, ख़्वाहिश सभिनी खे आहे, पर तकड़ कंहिंखे बि न आहे हिन पासे वञण जी। इहो अहिड़ो मक़ाम आहे, इहा जॻह अहिड़ी आहे, कंहिंखे तकड़ न आहे वञण जी। सो तकड़ छो न आहे? छो त असांजा अमाल सुठा न आहिनि, असां पंहिंजा अमल सुधारिया न आहिनि। अमल सुधरियल हुजनि त पोइ चवंदासीं त अलाह साईं बसि हाणे असांजा ॾींहं भले पूरा कर। सो ॻाल्हि इहा आहे त अमल ठीकु न आहिनि, इन करे घबरायूं था, इन करे सुस्तु आहियूं। ऐं जेकॾहिं अमल ठीकु नेक सालिया हुजनि त पाण इन जन्नत ॾे वञण जी वॾी तकड़ हूंदी आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, इन जन्नत जे ई सफ़र खां असां नाज़ जी तरफ़ हलूं था। वाह वाह, सुभान अल्लाह जी। ऐं सैयदा फातिमा खे गुज़ारिश कंदसि तव्हां नारो असांखे ॿुधाइजो। ज़मीं मैली नहीं होती, ज़मन मैला
ज़मन मैला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है, सुनो लोगों, मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है, सुनो लोगों, ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता, वो जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता। जो नामे मुस्तफ़ा चूमे नहीं दुखती कभी आँखें, जो नामे मुस्तफ़ा चूमे नहीं दुखती कभी आँखें, पहन ले प्यार जो उनका बदन मैला नहीं होता, पहन ले प्यार जो उनका बदन मैला नहीं होता। मैं नाज़ा तो नहीं खुद पर मगर नासिर ये दावा है, मैं नाज़ा तो नहीं खुद पर मगर नासिर ये दावा है, सनाए मुस्तफ़ा करने से फन मैला नहीं होता, सनाए मुस्तफ़ा करने से फन मैला नहीं होता, ज़मीं मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, जज़ाकल्लाह जी मेरान ख़त्म करे, अंदर उजरा करे, तव्हांजा नसीब सुठा करे। असां सभिनी खे मदीने वञण जी सहादत हासिल करे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, फिर उन खां पोइ मोटी अचूं पाण। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, वरी महिरबानी तव्हां सां जुड़ियल आहियो ऐं अॼोको प्रोग्राम तव्हांजी साथ उन समाप्त ताईं कीअं पहुतो इन बारे में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। असांजे फेसबुक पेज सिंध TV HD जेकॾहिं तव्हां फेसबुक ते लिखंदो तव्हांखे असांजो पेज बि मिली वेंदो, यूट्यूब ते प्रोग्राम अपलोड थींदो आहे। सलाम रमज़ान ऐं सलाम रमज़ान खे तव्हां ॾिसंदो सिंध TV HD इस्लामिक चैनल ते, तव्हांखे इहा बि आगाही ॾींदा वञूं। ऐं हिन सां गॾो गॾु ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में जिन किरदारु अदा कयो उन में सभ खां पहिरियां ज़िक्र ख़ैरु कंदासीं करशी जामेश्री वारनि जो। करशी जामेश्री जंहिंमें पाणी जो हिकु फोड़ो मिलायल न आहे, करशी जामेश्री जेको तबियत में तवाज़ुन बरक़रार रखे थो, मुंहुं झारो नथो ॾिए, मुंहुं जपेदा नथो करे, हल्को जेकॾहिं पाण खे को फ्लेवर खपे त पोइ करशी जामेश्री ज़रूरु पीओ। इहो इन सेंस में चवां थो, तव्हां बार बार पीअंदो, ठंडा ठार पीअंदो, करशी जामेश्री
तव्हां ऐं असां सभिनी जो हुन ते भरोसो आहे ऐं इहो ई सबबु आहे त नेशनली इंटरनेशनली तमामु घणा अवॉर्ड करशी जामेश्वरी माणे चुको आहे। करशी जामेश्वरी जी बॉटल तव्हांजे हथनि ते तव्हांजे घर में जेकॾहिं पहुचे थी त उहा कीअं पहुचे थी तव्हांखे ॿुधायूं त 265 क्वालिटी टेस्टूं हुन जूं कयूं वेंदियूं आहिनि त मयार बरक़रार हुन जो आहे या न आहे। उन खां पोइ मार्केट में उहा बॉटल मिलंदी आहे ऐं गॾो गॾु शुगर फ्री जामेश्वरी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 276 क्वालिटी टेस्टुनि जे मरहले मां गुज़री करे चेकिंग जे मरहले मां गुज़री करे तव्हां ताईं पहुचे थी। इन लाइ असां चऊं था पूरे भरवसे सां गॾु त करशी जामेश्वरी असांखे बि बेहद पसंदि आहे ऐं तव्हांखे बि यकीनन पसंदि हूंदो वधीक तव्हांखे बिल्कुलु 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 चवंदा आहिनि लाइट लाइट रिफ्रेशिंग करशी जामेश्वरी ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त करशी जामेश्वरी बिल्कुलु लाइट लाइट हूंदो आहे ऐं रिफ्रेश बि करे छॾींदो आहे। स्पेशली जेकॾहिं रोज़ो रखूं था सहरी माल या इफ़्तारी माल जेकॾहिं असां करशी जो इस्तेमालु करियूं था त ॾाढो सुठो थो लॻे छो जो उहो लाइट बि आहे। जी चवंदा आहिनि न असां का शइ खाई वरिती ऐं पोयां ते माना बार थी पियो असांखे मुंझ थियणु लॻे पर उहो कुझु बि न आहे थींदो बिल्कुलु लाइट लाइट हूंदो आहे ऐं फ्रेशिंग हूंदो आहे। उन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त फ्रेशिंग जी ॻाल्हि कई अथमि त तव्हांखे इहो बि ॿुधायां त हिन में 4 जेके आहिनि उहे अहिड़ा हर्ब्स पियल आहिनि जंहिंमां संदल आहे उन खां अलावा उशना आहे खसखस आहे ऐं गुलाब आहे। जे इन जे जेके 4 हर्ब्स आहिनि न इहे जेको कूलिंग क्वालिटीज़ चई सघां थी उहे रखनि था। पोइ जॾहिं इंसान इहो पीए थो करशी जामेश्वरी त इंसान कूल रहे थो मतिलबु मज़ो अचे थो। स्पेशली जीअं ही रोज़ा जेके आहिनि उहे गर्मी में आहिनि ऐं गर्मियुनि जो रमज़ान आहे त उनमें जेकॾहिं असां करशी जामेश्वरी जो इस्तेमालु करियूं था छा ई ॻाल्हि थी वञे। सही सही करशी जामेश्वरी जंहिंजो चवणु आहे त सभु पीते वाक़ई सभु पीते। इन खां सवाइ असां ताउन कयो आहे सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट। उन खां अलावा तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। तलो में जेके शयूं पचनि थियूं उहे ख़ुशबूदार लज़ीज़ ऐं मज़ेदार थियनि इनमें कोई शक न आहे। ऐं रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी उन्हनि जो स्लोगन आहे त ज़िंदगी मुबारक। सो ज़िंदगी मुबारक रखणु चाहियो था त रूह अफ़ज़ा ज़रूरु पियो। नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ासि पाकोला फ्लेवर्स ऐं वेरी हेल्दी वेल्दी वेरी यमी। ऐं सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जी वॾी महिरबानी सूफ़ी इत्तमाद के लिए। ऐं इन खां सवाइ नेस्ले मिल्क पेक क्रीम हर दिन ख़ुशी से इन्हनि जो स्लोगन आहे। इन खां सवाइ क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो इहो इन्हनि चवणु आहे त महिमान जॾहिं पहुचनि त पोइ क्विज़ पीआरियो ऐं मज़ो वठो ज़िंदगीअ जो। वाइटल टी जेकॾहिं को चांहि जो शौक़ीन आहे त उनजे लाइ वाइटल टी मार्केट में मौजूदु आहे। वाइटल वारनि जो स्लोगन आहे त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। मूंखे ॾाढो इहो टाइटल वणंदो आहे वाइटल पियो और ज़िंदगी जियो। ऐं इन खां अलावा जेके आहिनि ब्रिज पावर बैटरीज़ आहिनि लज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला इनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दें। GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको असां सभु यूज़ करियूं था। अल ख़िदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना। शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स 7 हर्बल नेचुरल स्किन केयर हर्बियन समर रस एक बोतल बनाए 35 ग्लासेस मतिलबु हिकिड़ी बोतल जेका आहे उहा 50 ग्लासेस अवां लाइ ठाहे सघे थी। इन खां वधीक अव्हांखे छा खपे। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म जंहिंजी क्वालिटी आहे नंबर 1 फॉर्म वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स SIUT क्योंकि SIUT अपना है। इनके अलावा फातिमा फर्टिलाइजर सरसब्ज FF ज़मीन की जान फसल की जान। इन सभिनी जी वॾी महिरबानी ऐं वॾी महिरबानी तव्हां जेको प्रोग्राम ॾिठो पिए अफ़्तार जो टाइम थियण वारो आहे ऐं अफ़्तार जे टाइम ते वक़्त ते असां करशी जामेश्वरी जो दस्तरख़्वान हिते सजाईंदासीं। अफ़्तार असां जेकी मौज़ महिमान हिते आयल आहिनि उन सां गॾिजी कंदासीं। तव्हां पंहिंजे घरनि में गॾिजी सॼी इफ़्तार कजो मोहबतूं वंडियो प्यार वंडियो इन सां बरकत बि थींदी आहे। प्रोग्राम पूरो जेके असांजा मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि जो बि असां शुक्र अदा करियूं था त उहे असां वटि आया आहिनि ऐं मुफ़्ती साहब जो जंहिं असांखे एॾियूं सुठियूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि स्पेशली रमज़ान जे महीने सही सही। आख़िर में वेंदे वेंदे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांजे लाइ छॾियूं ईंदासीं। ॿुधिजो मज़ो माणिजो रूह खे राहत ॾिजो। उनजे लाइ हिकिड़ी सर्तीअ खे पिरह दावत ॾींदी पर प्रोग्राम हिते पूॼाणीअ ते पहुचे थो। इरशाद जागीराणीअ पिरह सही तव्हां खां मोकिलायूं था। हयाती बख़ैर सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह वाही ऐं निमरा शफ़ीक़ खे आऊं गुज़ारिश कंदसि तो रसूल नात पढ़े उन खां अलावा असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान जी। मैं मुतमईन हूँ शफ़ाअत मेरे रसूल की है। मैं मुतमईन हूँ शफ़ाअत मेरे रसूल की है। रसूल मेरे हैं जन्नत मेरे रसूल की। सुभान अल्लाह। मैं जानता हूँ अदालत जो फैसला देगी। मैं जानता हूँ अदालत मेरे रसूल की है। सुभान अल्लाह। कि उनका मंगता जो मंगता नहीं होने देते उनका मंगता
मंगता नहीं होने देते, ये हवाले मुझ रुसवा नहीं होने देते, उनका मंगता मेरे हर ऐब की करते वो पर्दा पोशी, मेरे हर ऐब की करते वो पर्दा पोशी, और मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, उनका मंगता और अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे, अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे, और मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते। और यह शार बिलखुसूस अल्लाह करीम हम सबको मदीने की ज़ियारत नसीब फरमाए कि बात करता हूँ तो आती है महकते बाकी, बात करता हूँ तो आती है महकते बाकी, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, उनका मंगता है ईमान के आएंगे लहद में मेरी, है ईमान के आएंगे लहद में मेरी, और अपने मंगतों को वो तन्हा नहीं होने देते, अपने मंगतों को वो तन्हा नहीं होने देते, उनका मंगता और मेरे हालात भी यारो मेरे दुश्मन तेरे, मेरे हालात भी यारो मेरे दुश्मन तेरे, मुझको दीदार मदीना नहीं होने देते, मुझको दीदार मदीना नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, उनका मंगता। अल्लाह
अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमजान सलाम रमजान सलाम रमजान सलाम रमजान